जो ॾेई प्यार दिल मां ॾेई प्यार दिल मां धिकारे न छॾिजो असांखे ओ सोहणा विसारे न छॾिजो। सिंध जे सदा हयात क़ौमी ऐं इनकलाबी रागी सरमन सिंधी जी 23वीं वर्सी तक़रीब सरमन सिंधी यादगार कमेटी तरफ़ां दादू जे हिकु मक़ामी होटल अल सखी रेस्टोरेंट जे हाल में मुनक़द कई वई। वर्सी तक़रीब जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई ऐं सरमन सिंधी जी तस्वीर मथां गुल निछावर करे खेसि भेटा पेश कई वई। सरमन सिंधी जे एसाले सवाब लाइ दुआ पिणु घुरी वई। वर्सी तक़रीब जी सदारत सिंध जे नाले वारे शाइर खलील आरिफ सूमरो कई। सास अॻवान वरियाम सिंधी सहाफ़ी गोस अली जतियाल एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। सरमन सिंधी यादगार कमेटी जे अॻवान सहाफ़ी लियाकत अली मलक आयल महिमाननि खे आजाणियो ॾिनो। उन मौक़े ते अॻवाननि तेज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बादशाह संजामन दोस्त हिते गॾु थिया अॼु ऐं हुननि माना पंहिंजे पंहिंजे तरफ़ां जेको ट्रिब्यूट ॾिनो आहे त सरमन सिंधी ऐं सरमन सिंधी आहे असांजी धरती जी धूड़, असांजी मिटी जी महक, हुनजे हर अमल किरदार मां असांखे मिटी जी महक अचे थी ऐं उहा मिटी जी महक एतिरो त महसूसु करे थी जो असांजी हिन धरती जी ख़ुशबू खे हुन ॾेह खां परॾेह ताईं बि पुॼायो आहे। अॼु जॾहिं मोहतरमा जो ज़िक्र आहे ऐं उनखां पोइ सरमन जो ज़िक्र आहे, इहे ॿई माना प्रोग्राम जेके आहिनि एट ए टाइम सॼी सिंध जे किरोड़े माण्हुनि तमामु दुनिया जे सिंधी माण्हू सरमन खे बि यादि कनि था ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब खे बि यादि कनि था। सरमद असांजो क़ौमी सरमायो इन खे इहो विसारण जहिड़ो न आहे। असां हिन खे हमेशह यादि कंदा रहंदासीं। हिन जेके क़ौमी गीत चया आहिनि सिंध में एॾा मशहूरु थिया आहिनि, का बि महफ़िल जेके सरमद जो गीत न आहे उहा ॼणी ॿुसी आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सक़ाफ़त खाते खे घुर्जे त सिंध जे बीजल सरमन सिंधी जी सरकारी सतह ते वर्सी तक़रीब मुनक़द कई वञे त जीअं सरमन सिंधी जे फन खे कुंड कुड़च ताईं पहुचाए सघिजे। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, तेज़ टीवी न्यूज़ दादू। असांखे ओ सोहणा विसारे न छॾिजो ॾेई प्यार दिल मां ॾेई प्यार दिल मां धिकारे न छॾिजो असांखे ओ सोहणा